हीअ जाफ़र जिन जे हवाले सां मशहूरु आहे वधीक साईं जिन खे मां चवंदुमि साईं जिन पंहिंजी साईं हीअ मक़ाम जाफ़र जिन आहे। हिन जॻह ते जेको आहे सो 10 मुहर्रम जे ॾींहुं जाफ़र जिन मौला हुसैन अलैहिस्सलाम वटि आया ऐं इमाम दर्ज़ कयो त मौला तव्हांजी अगरि मुस्लमान मदद नथा कनि त मां जिन थी करे तव्हांजी मदद कयां थो। पोइ इमाम खे चयो त मदद मां मुराद माना मां ख़ुदि पंहिंजी मदद करे सघां थो, पर मुंहिंजो को मक़सदु कोई ॿियो आहे। अलाह सां तव्हांखे रहम फरमाए ऐं माना जीअं सिंधी पंहिंजी ज़बान सां खणी चवंदा आहियूं त तव्हांजी महिरबानी। हीअ उहो मक़ाम आहे, हिन मक़ाम ते हज़रत जाफ़र जिन मौला जी मदद करण जो हीअ आहे जॻह जाफ़र जिन जिते इमाम हुसैन सां मुलाक़ात कई। उहा जॻह आहे 2 तारीख़ 3 महीनो 2026 रमज़ान जो महीनो, इराक़ जो इलाइक़ो करबला मौला।